विया सॼी सिंध में फीता रोक हड़ताल कई वेंदी। उहे कारकुन औरतूं जेके फायरिंग के नतीजे में ज़ख़्मी थी विया आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु कराची जे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे, जिन मां कुझु जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई थी वञे। ताज़ी सूरत हाल मालूम कयूं था। असांखे ॿीहर राब्तो कयो आहे केटी न्यूज़ रिपोर्टर दोदो चांडू सां। जी दोदा, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? पुलिस जो तमामु वॾो अटालो जेको आहे बख्तर संघ गाॾियुनि सां उन फायरिंग वारे इलाइक़े में दाख़िल थियो आहे ऐं उन जेके दर में माण्हू वेठा आहिनि उन्हनि पुलिस खे पहिरीं रोकियो, उन खां पोइ उन्हनि तमामु सख़्तु सावरे इज़हार कयो त जॾहिं असां ते हमिलो थियो त तव्हां कहिड़ा गाइब थी वियो। उन खां पोइ पुलिस जो वॾो बख्तर संघ गाॾियूं आहिनि, पुलिस जो अटालो आहे जेको उन रैली जे वापसी वारो रूट आहे जिते जिते मुख़्तलिफ़ गाना लॻल आहे, जिते फायरिंग थी रही आहे, उन्हनि इलाइक़नि मां जेको आहे उहे रवाना थिया आहिनि ऐं उन खां सवाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में टायर पड़नि था जिते जिते दड़ा लॻल आहिनि। मुख़्तलिफ़ गाॾियुनि खे जेको आहे उहो नुक़सानु पहुतो आहे, कुझु गाॾियुनि खे बाहियो ॾेई फाड़ियो वियो आहे एहतियात मुंतशिर माण्हुनि। पर हिन वक़्तु कराची जो जेको मेन मार्केट हब आहे जेके असां सदर टाउन सॾियो था, जिन समूरा वॾा मार्केट कारोबारी जेके मर्कज़ आहिनि उहे हिन वक़्तु मुकमल तौर बंदि आहिनि ऐं मेन जेके कराची जा शहर आहिनि जेके कराची जे बंदरगाहनि खे जिन खे कराची जे शहरी इलाइक़नि सां मिलाइनि था शहर जे अंदरि उहे बि हिननि धरणनि ऐं एहतिजाज जे करे जेको आहे उहो बंदि आहिनि। अयाज़ लतीफ़ अली खे जेको आहे उन हड़ताल जी काल जो खिताब ॾिनो हुयो ऐं हिन वक़्तु जेको आहे मेन धरणो आहे उहो ख़तमु करण खां पोइ अयाज़ लतीफ़ अली जी अॻवानी में जेका रैली आहे उहा प्रेस तरफ़ रवानी थी आहे। जेको मुख्य धरणो हुयो जेको एम ए जना रोड ते धरणो हुयो उन धरणे खे ख़तमु करे ऐं हाणे एहतिजाज जी रैली जेका आहे उहा प्रेस तरफ़ रवानी थी आहे। अयाज़ लतीफ़ अली सरबराही में जेको मुख्य धरणो हुयो एम ए जना रोड ते उहो हिन वक़्तु ख़तमु थियो आहे ऐं हिन वक़्तु जेका रैली आहे उहा रवानी थी आहे कराची प्रेस तरफ़। जी दोदो वरी महिरबानी मुंहिंजी नाज़रीन। अयाज़ लतीफ़ अली जी अॻवानी में जेको मुख्य धरणो लॻल हो एम ए जना रोड ते न उहो धरणो ख़तमु कयो वियो आहे ऐं हाणे अयाज़ लतीफ़ अली जी अॻवानी में इहा रैली अॻिते वधी रही आहे। कराची प्रेस क्लब ताईं इहा रैली पहुचंदी जिते रैली खे मुख़्तलिफ़ अॻवान ख़िताब कंदा। जी नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध में नए सूबे जे मुतालबे ख़िलाफ़ अवामी तहरीक ऐं लियारी वासिन जी मोहब्बत सिंध रैली ते फायरिंग जे नतीजे में सिंधियाणी तहरीक जे कारकुननि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जंहिं ख़िलाफ़ मुख्य धरणो जेको आहे बोल्टन मार्केट वटि हणियो वियो हो ऐं हाणे इहे ताज़ा तरीन सूरत हाल इहा आहे त उन मुख्य धरणे खे ख़तमु करे प्रेस क्लब ॾांहुं रैली जेका आहे उहा रवानी थी चुकी आहे, जंहिंमें अयाज़ लतीफ़ अली जो मारवी मेमण ऐं ॿिया शामिल आहिनि। जी नाज़रीन, उन हवाले सां वधीक अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। एम ए जना रोड समेत जेको हिते मुख्य धरणो उहो ख़तमु थियो आहे पर अञा ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते कुझु धरणा लॻल आहिनि ऐं एहतिजाज बि कुझु हंधनि ते शुरू थियो आहे। हिन वाक़े ख़िलाफ़ हिन वक़्तु अयाज़ लतीफ़ अली जी अॻवानी में इहा रैली कराची प्रेस क्लब तरफ़ रवाना आहे। उन बाबति तव्हांखे वधीक अपडेट करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। बुलेटिन में शामिल कयूं था वधीक ख़बरूं, जंहिंमें वफ़ाक़ी घर वज़ीर रहमान मलिक चयो आहे त अमरीका ते वाज़े करे छॾियो आहे त नेटो सप्लाई में ख़तरनाक हथियार न वेंदा ऐं शदीद भाइरनि ख़िलाफ़ केस इल्तवा में पियल आहे जिन खे ॿीहर खोलियो वियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घर वज़ीर रहमान मलिक चयो त लियारी में हिन वक़्तु ऑपरेशन न थी रहियो आहे ऐं कराची में अमन लाइ टारगेटेड कार्रवाई जारी रहंदी। हुन चयो त शरीफ़ भाइरनि ख़िलाफ़ केस ख़तमु न थिया हुआ पर इल्तवा में पियल हुआ जिन खे ॿीहर खोलियो वियो आहे। हुन चयो त शरीफ़ भाइरनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में हिकु रेफरेंस नेब ऐं ॿियो रेफरेंस पब्लिक अकाउंट्स कमेटी ॾांहुं उमाणियो वियो आहे। रहमान मलिक चयो त पहिरीं नेटो सप्लाई मुफ़्त में हुई ऐं हाणे पाकिस्तान ख़र्च घुरी रहियो आहे। अमरीका ते वाज़े करे छॾियो आहे त नेटो सप्लाई दौरान ख़तरनाक हथियार अफ़गानिस्तान न वेंदा। हुन चयो त नेटो सप्लाई जे हवाले सां पार्लियामेंट गाइडलाइन ॾेई छॾी आहे ऐं उन ते अमल कयो पियो वञे। रहमान मलिक वधीक चयो त दिमाग़ सां दिलि बदिरां दिमाग़ सां फ़ैसिला करण जी ज़रूरत आहे। को बि अहिड़ो फ़ैसिलो न कयो वेंदो जेको मुल्क जे मुफ़ाद में न हूंदो। वज़ीर आज़म जी प्रिंसिपल सेक्रेटरी वफ़ाक़ी घरू ऐं बचाव वारा सेक्रेटरी बलूचिस्तान बदअमनी केस में पेश न थिया। सुप्रीम कोर्ट पारां छंड पटन ते डिप्टी अटॉर्नी जनरल इस्तीफ़ा ॾेई छॾी, जॾहिं त डीआईजी एफसी चयो आहे त माण्हुनि खे खंभे गुम करणु एफसी जो कमु न आहे। सुप्रीम कोर्ट में बलूचिस्तान बदअमनी ऐं गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी चीफ जस्टिस जी सरबराही में थी, जंहिंमें 3 रुकनी बेंच उहा कार्रवाई हलाई। बलूचिस्तान जे वरी वज़ीर असलम राइसाणी जो प्रिंसिपल सेक्रेटरी हाफ़िज़ बासित, गवर्नर जो सेक्रेटरी जबार, स्टेब्लिशमेंट डिवीज़न वारो जॉइंट सेक्रेटरी, डिप्टी अटॉर्नी जनरल ऐं ॿिया अमलदार पेश थिया आहिनि। सुप्रीम कोर्ट पारां तलब करण बावजूदि वज़ीर आज़म जो प्रिंसिपल सेक्रेटरी, वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं बचाव वारो सेक्रेटरी पेश न थिया, जंहिं ते चीफ जस्टिस सख़्त कावड़ जो इज़हार कयो। चीफ जस्टिस पारां पुछाणो करण ते डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त सुप्रीम कोर्ट जी गुज़िरियल ॾींहुं वारे हुकुम जी कापी खेनि न मिली आहे। चीफ जस्टिस डिप्टी अटॉर्नी जनरल खे छंड पटींदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान अवां सॼो ॾींहुं अदालत में हुआ, ॿुधायो वञे त सेक्रेटरीज़ छो न आया आहिनि।
डिप्टी अटॉर्नी जनरल मलिक सिकंदर अदालत खां 5 मिंटनि जी मोहलत घुरंदे चयो त सेक्रेटरी सां राब्तो करण लाइ कुझु वक़्तु ॾिनो वञे। कुझु देरि खां पोइ डिप्टी अटॉर्नी जनरल मलिक सिकंदर पेश थी अदालत खे आगाही ॾिनी आहे ऐं एहतजाज कंदड़नि कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर इब्राहिम कुंबर सां। जी इब्राहिम, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, इस्लामाबाद प्रेस क्लब वारो हिन वक़्तु एहतजाजी मुज़ाहिरो जारी आहे। अवामी तहरीक इस्लामाबाद जा हिते नौजवान शागिर्द कारकुन मौजूद आहिनि। उनखे अलावा लेबर पार्टी ऐं गैर सियासी तंज़ीम गैर सरकारी तंज़ीम आहे पतन उन जा वर्कर हिन मुज़ाहिरे में मौजूद आहिनि। प्रेस क्लब इस्लामाबाद जो ॾाढो तक़रीबन 100 माण्हुनि जो जुलूस मुज़ाहिरो आहे जंहिंमें सख़्तु नाराज़बादी कई पई वञे। बे हथियार मासूम माण्हुनि मथां दहशतगर्दनि गोलियूं हलायूं आहिनि, उन्हनि ते मज़म्मत उन्हनि जी कई पई वञे। हिन मौक़े ते केतिरा ई जेके इस्लामाबाद में रहंदड़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रहंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि पिणु हिन मुज़ाहिरे में अची शिरकत कई आहे ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। कल जेका बरबत थी हुई उन जे ख़िलाफ़। जी वरी महिरबानी मुंहिंजी इब्राहिम। नाज़रीन, कराची में गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दनि जी फायरिंग में सिंध जी बहादुर न्याणी ग़ज़ाला सिद्दीकी बि मारिजी वई। विझूं था ग़ज़ाला सिद्दीकी जे प्रोफाइल ते नज़र इन रिपोर्ट में। जेको बि माण्हू कराची ते मेरी अख रखंदो सिंध जा पुट त पोइ उन ते वार कंदा, सभ खां पहिरीं उन जूं धीअरूं उन जे लाइ उथंदियूं। एॾो मुंतज़म तरीक़े सां केरु थो सभु कुझु अरेंज करे सघे। एतिरी राति में पंपलेट लॻी विया, पेनाफ्लेक्स लॻी विया। अवामी तहरीक जी मोहब्बत सिंध रैली में शहीद थियल औरतुनि में हिकु ग़ज़ाला सिद्दीकी शामिल आहे। ग़ज़ाला सिद्दीकी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन में ऑफिसर ग्रेड में कमु कंदड़ ऐं सिंध लाइ जाखोड़ींदड़ औरत हुई। ग़ज़ाला सिद्दीकी लियारी जे संगू लाइन वारे इलाइक़े जी रहवासण हुई ऐं PIA में नौकरी मिलण बाद कराची जे गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े में रिहाइश पज़ीर हुई। ज़ियादीन सिद्दीकी। घणा भार भेण? असां 7 भाउरूं 2 भेणूं असांजो। अच्छा, अदी कौन नंबर? अदी सम्झो मूंखां पोइ ई 4 असां वॾा, 5 नंबर ही 3 माना 3 4 5 हा 5 नंबर ही। अच्छा, कल किथां वई आहे इन जुलूस में गरजी? घर पंहिंजे घर निकिती आहे, असांखे त ॿुधायल कोन, ख़बर बि कान हुई। पंहिंजे घर गुलिस्तान जौहर मां निकिरी वई। असां त हिते घर वेठा हुआसीं, शाम जो फ़ोनूं अचणु शुरू थी वियूं। KTN ते का न्यूज़ हली, उन ते पोइ दोस्तनि पे फ़ोनूं कयूं त असांखे त ख़बर कान हुई। मुड़ुसु हुनजो ॿाहिरि वियल हो, हिते उन सां राब्तो कोन हो। पोइ वियासीं अस्पताल, ॾिठोसीं नंढो भाउ वियो, डेड पार्टी गोली लॻी हुई, शहीद थी हुई। उहो इहो हूंदो त को ग़रीब जीअं हिते ॿोॾ मुतासिर आया, हितां घरां पंहिंजा कपिड़ा खणी वई, पंहिंजा पखा घरनि जा लाहे उन्हनि जे तंबुनि में हणनि या घरां पखा खणी वञनि। सोशल ई बसि ग़रीब कंहिं बि माण्हू खे ॾिसण ई चवंदी त बसि पंहिंजे घर जो हर शइ हुनखे ॾेई छॾिया। हालांकि हुनखे अलाह जी महिरबानी सां मुहताज न हुई, पंहिंजो सुठो उहो जो हुयुसि, उहो बसि कंहिंखे बर्दाश्त न कंदी, कंहिंखे गुरबत में ॾिसी हुनखे पंहिंजो सम्झ औलाद खे पंहिंजे खे घर में अकेलो छॾे वई आहे। इहो हुनजी मोहबत ई माण्हुनि सां। ॿियो को हाणे औलाद खे किथे छॾे वई? पंहिंजे घर में उते ई हुनखे बंदि करे अची मतां वियो। मां अचां थी, नंढड़ो ॿार हो पाड़े में, कंहिं सहेली वटि छॾियो। 4 पुट असां, हिकिड़ो वॾो आहे 10-12 सालनि जो, 3 वॾा आहिनि, हिकिड़ो नंढड़ो 8 महीननि जो आहे ॿार। PI में ऑफिसर ही हिन में मां साईं कंप्यूटर हिन में टिकेटिंग जेका आहे थींदी आहे न, एयर टिकेटिंग, इन में ई हुनजो मुड़ुसु आहे अमेरिका। कल्ह चवंदा निकितो आहे, अॼु जे ॿुधाइनि पिया त पहुचंदो को, हाणे अॼु केॾी महिल थो पुॼे। साईं, मुंहिंजो नालो उस्मान बलोच आहे, वर्कर पार्टी जो आहियां। हीअ मुंहिंजी भाणेजी हुई, वॾी भेण जी मुंहिंजी धीउ हुई। ऐं हीअ ॿियो लाश असां खणूं था पिया। ऐं हिकिड़ो चौधरी असलम वारनि हुते जेको ऑपरेशन कयो, उन में ग़ुलाम दस्तगीर नमाज़ पढ़ी अचे पियो। हा, ग़ुलाम दस्तगीर नमाज़ पढ़ी अचे पियो त माण्हू भॼण लॻा त हीअ त जीअं त सर्विसिस में हो, पुलिस जो माण्हू हो, तंहिंजे करे हिन माण्हुनि खे चयो त न भॼो, जो भॼंदो त हो तव्हांखे मारींदा, त वेही रहो।
त माण्हू छोरा वारा भॼी विया, जेके छोकिरा हुआ भॼी विया। मायूं जेके बरो चनि तन चयो त तोखे मारींदा, केतिरो बि वेह तोखे मारींदा। चई त न मारींदा, हीअं वेठो हूंदुसि त भॼंदुसि हलंदुसि त पोइ मारींदा। ऐं जॾहिं ठापुर थी वई ईअं जीअं ॿाहिरि निकिरी सुज़ूकीअ खां हीअं ॾिठईं ठका कयूंसि, ओ मथे जी खुपड़ी उॾाई वई। ग़रीबनि खे थो मारिजे, औरतुनि खे थो मारिजे। इस्लाम जॾहिं आयो न उन खां बि सिंध अॻे हुई। गैरतमंद क़ौम आहे, इन ते मूंखे तमामु सख़्तु इहो आहे त सिंधी गैरत कंदा। सिंध रुगो हिते सॼे पूरे इंडिया में या त टीपू सुल्तान विड़ियो या त सिंधी विड़िया अंग्रेज़ सां। बाक़ाइदे गैरतमंद क़ौम आहे। गुज़िरियल साल ॿोॾ दौरान ग़ज़ाला सिद्दीकी पाण कैंप्स क़ाइमु करे इमदाद गॾु कयूं ऐं सॼी राति मानियूं पचाए बुखायल माण्हुनि खे खाराईंदी हुई। मां ॿोॾ बाद जॾहिं लाड़ वारे इलाइक़े में बि बरसातुनि तबाही आंदी त ग़ज़ाला सिद्दीकी कराची जी चंद उन्हनि औरतुनि मां हिकु हुई जंहिं कराची में इमदाद गॾु करे ॿोॾ मुतासिर माण्हुनि में विरहाई। एकता ॾींहुं हुजे या ॿियूं इल्मी अदबी सरगर्मियूं, ग़ज़ाला सिद्दीकी हर वक़्तु अॻियां हूंदी हुई। तोड़े जो हुन जो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ न हो, पर सिंध लाइ जिते बि सॾ ॿुधंदी हुई उते पहुची वेंदी हुई। काल्ह पिणु मोहब्बत सिंध रैली में हिकु आम सिंधी जी हैसियत में शिरकत करण लाइ आई हुई ऐं रैली दौरान ई हुन केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। हा, सूबो कोन हूंदो आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झणु घुरिजे, मुहाजिरनि जा कैंप हूंदा आहिनि, चाहे उहो फ़लस्तीन हुजे, दुनिया जो को बि हिसो हुजे। असां जेके माण्हू हितां लॾे विया इंडिया में, उहे त रहनि पिया, उन ते ज़बान जो मसइलो कयो आहे, न सूबे जो मसइलो कयो आहे। असां जन माण्हू अहिड़ो को त इशू नाहे कयो, पोइ हुन बदिले में असां हुननि खां डबल ई माण्हू वरिता आहिनि ऐं हिननि खे वधीक असां हिननि खे छा चवंदा आहिनि अखियुनि ते रखी विहारियो, रिलियूं विछायूं। असांजे करारदाद मंज़ूर हिन सूबे कई, अचण बि हिननि खे न ॾिनो, हिन असेंबलीअ कयो। हीअ असेंबली ख़ामोश तमाशाई लॻी पई आहे। मुंतज़िम तरीक़े सां केरु थो सभु कुझु अरेंज करे सघे? एतिरी राति में पंफलेट लॻी विया, पेनाफ्लेट्स लॻी विया। असां लॻायूं था 4 तारीख़ जो ऐं 27 तारीख़ जो, त उहो ॿिए ॾींहं ते लही था वञनि। हिननि जा लहनि छो था? एडमिनिस्ट्रेटर छुटी ते कीअं हलियो वियो आहे? को ॿियो अमलो ई कोन्हे जेको हुननि खे मिटाए सघे। सिंध लाइ दर्द रखंदड़ बहादुर ऐं जफ़ाकश ग़ज़ाला सिद्दीकी कराची जे रस्ते ते मरसूं पर सिंध न ॾेसूं जा नारा हणंदे दहशतगर्दनि जी गोलियुनि जो बख बणिजी वई ऐं हमेशह लाइ अमर बणिजी वई। माण्हू कराची ते मेरी अख रखंदो, सिंध जा पुट त पोइ उन ते वार कंदा, सभ खां पहिरीं उन जूं धीअरूं उन जे लाइ उथंदियूं। एॾो मुंतज़िम तरीक़े सां केरु थो सभु कुझु अरेंज करे सघे? एतिरी राति में पंफलेट लॻी विया, पेनाफ्लेट्स लॻी विया। मोहब्बत सिंध रैली में सिंधी न्याणियुनि ऐं नौजवाननि जे सरेआम क़त्लेआम ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि में सख़्त कावड़ ॾिठी पई वञे। गॾोगॾु कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो पिणु मुतालबो कयो पियो वञे। असांखे तफ़सील ॾेई रहियो आहे हैदराबाद मां सलीम अलाह। जी सलीम। जी मुख्तियार, कराची में हिकिड़ी पुरअमन रैली ते दहशतगर्दनि पारां जेका फायरिंग कई वई, हुन में केतिरा ई जेके औरतूं ऐं जेके माण्हू आहिनि उहे शहीद थिया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। उन हवाले सां जेके आम हिते नौजवान आहिनि उहे छा था सोचनि ऐं सरकार जो किरदारु इन हवाले सां कीअं आहे, इन बाबति अचो त मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उन्हनि खां पुछा कयूं था। अमुन जी रैली हुई, कंहिं क़िस्म जी माना हिन में को झगड़ो वगड़ो हिकु ॿिए जो हो कोन, ठीकु आहे। अमुन रैली ते सिधी फायरिंग करणु माना इहो हिकिड़ी सिधी सही नालाइकी आहे। सरकार बिल्कुलु कोन खयो आहे एक्शन, छो जो उते तव्हां ॾिसंदव त कुझु एहलकार बि बीठा हुआ, पुलिस एहलकार बीठा हुआ। उन्हनि बजाए जो उन्हनि खे ॻोल्हण वग़ैरह जे साइड ते थी बीह रहिया हुआ। ऐं पुलिस जा इहे कम हूंदा त सुभाणे हिते माना कीअं अमुन थी सघंदो? ऐं डेफिनेटली पुलिस न ईंदी त पोइ केरु ईंदो यार? पुलिस खां वधीक असांजो को आहे कोन। दहशतगर्दनि खे बिल्कुलु फौरी तौर ते उन्हनि खे पकड़णु घुरिजे, पुलिस खे फौरी तौर ते पकड़णु घुरिजे, त जीअं साम्हूं थियनि त पोइ वरी नेक्स्ट टाइम उन्हनि खे अहिड़ी सज़ा हुजे त नेक्स्ट टाइम अहिड़ो स्टेप न थिए, अहिड़ी का शइ न थिए। ट्रूली चई सघिजे थो त जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे उहा कंप्लीटली तौर ते ऐं फुली तौर ते फेल्योर थी चुकी आहे। ऐं इहा सिंध गवर्नमेंट जी ऐं पाकिस्तान गवर्नमेंट जी हींअर इहा ज़िम्मेवारी आहे त उहे जेके हींअर मसइला आहिनि माण्हुनि जा, स्पेशली जेके सिंधी माण्हुनि जा मसइला आहिनि ऐं उहे कराची में, उन्हनि खे माना सुठे नमूने उन्हनि खे मुंहुं ॾियणु खपे ऐं उन्हनि सां फेस करणु घुरिजे। हींअर माना ॾिसो था पिया त कराची टारगेट किलिंग में अगरि माण्हू मरनि था पिया त उनमें जेको मेजोरिटी आहे उहा जेकी आहे उहा असांजे सिंधियुनि भाइरनि जी आहे। ऐं उनजे लाइ माना फेडरल गवर्नमेंट छॾियो पर असांजी जेकी सिंध गवर्नमेंट आहे, स्पेशली असां जेको कायम अली शाह साहिबु आहे, उहो माना हिन ॻाल्हि खे एॾो माइनर वठनि था ॼण इहो कोई इशू ई न आहे। सिंधी माण्हुनि खे बसि ईअं छॾे ॾिनो अथनि मरण जे लाइ त बसि माना पिया था रोज़ मरनि ऐं बसि का ॻाल्हि ई न आहे।
न अॼु ताईं हुनजा कातिल पकड़िया आहिनि। हिन खां पहिरीं बि इलाही वाक़िया थी चुका आहिनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेकी गवर्नमेंट आहे उहो अहिड़ो को रोल ई प्ले नथी करे। मोहब्बत अमन रैली ते जेको दहशतगर्दनि हमलो कयो आहे उहो सख़्तु मुज़म्मत जोॻो अमल आहे। इहा मुंहिंजे नज़र में इहा हिकु बुज़दिलाना ऐं मुनाफ़िक़ाना जेको आहे कार्रवाई हुई। असां सिंधी क़ौम जॾहिं कराची खे मुआज़ सूबे जे ख़िलाफ़ असां जेको रेफरेंडम हुयो या रैली उहो साबित करण जे लाइ असां पंहिंजो मौक़िफ़ जॾहिं उते उथारियोसीं, तॾहिं दहशतगर्दनि जेको मासूम असांजे नियाणियुनि ते जेको हमलो कयो उहो इंतिहाई जाबराना ऐं मुज़म्मत जोॻो अमल आहे। असां सम्झूं था त सिंधी क़ौम त जॾहिं बि कंहिं जलगा जॾहिं बि कंहिं राता आणण जी कोशिशि कई आहे त उन में असांजा पंहिंजा उन्हनि सां गॾु हिकिड़ो जेको आहे भाईयार थी करे हिकिड़ो पेश आयो आहे। अहिड़े नमूने सां मां इहो सम्झां थो त जेको मौजूदा जेका हुकुमरान आहे उहा भौतारकी जेको आहे जीअं वॾेरो कंहिं भौतार खे कंहिं कमदार खे हथ सां वठी करे असां सिंधी क़ौम जे मथां जेको वार कयो आहे उहो इंतिहाई बुज़दिलानो ऐं मुज़म्मत जोॻो अमल आहे। इहो ज़राज़र नाइंसाफ़ी आहे सिंधियुनि खां, सिंधी क़ौम खां ऐं सोभी माना बीपी हुकूमत जे हूंदे असां सिंधियुनि खे अहिड़ो मुंहुं ॾिसणो पवे पंहिंजे माना अबाणे शहर में। इन खां वधीक असांखे शर्म जोगी ॻाल्हि का न आहे। असां छाजे करे असां सिंधी पहुतियूं, हीअ वक़्तु आहे, हीअ टाइम आहे, इहो त असांखे गॾु थियणु घुरिजे। सिंधियुनि खे केरु बि कोन थो ॾिसे, सिंधियुनि खे बसि हैदराबाद में बि न हक़ था मिलनि त छा थो मिले, कराची में बि सिर्फ़ु टारगेट किलिंग थिए थी त सिंधियुनि जी। MK में 2-3 ॾींहं पहिरियां ज़रदारी साहिब जे हक़ में रैली कढी, हुनखे फुल सिक्योरिटी मिली। मुहाजिर रैली था कढनि, हुननि खे फुल सिक्योरिटी थी मिले। असांजे सिंधियुनि खे कुझु बि कोन थो मिले। हिकिड़ी असां रैली कढी आहे हींअर कराची में, हुन में बि सिर्फ़ु टारगेट किलिंग पई थिए। असांजो सिंधी को रैली थो कढे त सिर्फ़ु हुन ते हमला था थियनि, पर मुहाजिरनि जूं कराची में हींअर लेडीज़ जो जलसो थियो, पर हुन में कुझु बि कोन थो थिए। हुननि खे फुल सिक्योरिटी थी मिले, सिंधियुनि खे सिर्फ़ु टारगेट किलिंग। मुख़्तियार मुख़्तलिफ़ नौजवाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त कराची में जेका अमन रैली हुई उन ते जिन दहशतगर्दनि हमलो कयो आहे न सिर्फ़ु उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, बल्कि इन हवाले सां सरकार पारां सिर्फ़ु लफ़ाज़ी इस्तेमालु करण बजाए अमली क़दम खयां वञनि। कैमरामैन नवीद काइम खानी सां गॾु सलीम अला, KTN न्यूज़, हैदराबाद।